थी छा भई ने भागी चंद्री चंगी भली चाय काहे आए मां अलाए छा थी वस लवता बा तू लह त सही तू भी हाव ते चढ़ियो वेठो आ एको स्टार्ट न थी थे ना बा देख कड़ी छड़े अबा यार केहो जेको आज सूरत पुछे अलाए छा थी चंगी भली काई नंढड़े के शाही बाग घुमाइण आयम हज़ार में पइजियो आहे त पघरा पानी थी वियो आहे स्टार्ट ही नथी हिम्मत कर यार मांखे खीर भी वठी अचणो आहे नंढड़नि जो देर थी वई आहे मुंहिंजो सिज ई लही वियो एड़ा फिरिया अने ये के पकड़े ने के काके ने तार के ओह नो मोरे दे तो छाती चाच पानी कणी जो पानी तेरी मत चाच किकई मार पप्पा पूछाती गई मां चली किकई होता है ओके 12 महीना चंद्रा रे किरो तुम चंदो दिया ने कदो करे दिखे मां मदद तो क्या होता है पप्पा पप्पू जी तो बाबा सर मां मदद करने नहीं मां सीरियस में ओके 12 महीना तो क्या होता है मत पप्पू मां जी तो बाबा ओह नो पानी भरे मत तेरी तो मत पानी सर उस्ताद मनो आयो थी बा आवागो माथे गाड़ी मुंजी थी वई खराब जी शाहीबाग नंढड़न के घुमाइण आयो बंद थी गाड़ी स्टार्ट न पई थे माखे उस्ताद मकबूल नजर अची वियो मां चयो मां बा उस्ताद ॾिसी दे स्टार्ट नथी थे माखे चई हिन तार में हथ विझ तार में जो मां हथ विधुमि हिन चयो मां स्टार्ट कयां थो किक हणां थो मां तार में ईअं हथ विधुमि हिन किक जीअं जो हई माखे जो ईअं बिजली वारो झटको करंट आयो ईअं झटको आयो माखे ईअं लॻो ॼणो त 11,000 माखे खणी फिटी कयो पोइ त माखे होश ई न हो मां सफ़ा बेहोश थी वियुमि इहो खणाए करे माखे हिते अची हाणे घर पुॼायो अथई पर माखे लिङनि में अञा साह नथी ए हथ अञा ॾकनि था ॼंघ विसामनि थी वाकई जो पाद मोटरसाइकिल जो करंट हो ना जानी वाली बिजली में तुर जाए अलाए बा इन पिलक में को एडो करंट आ खबर ही न पई मुंहिंजी अखि लॻी ऊंध अची वई धिको जो ॾिनई त वञी होॾे किरियो अब हाली मुंहिंजी तबियत में मज़ो न आहे। अल्लाह भलाई कंदो